नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा हलूं त ख़ैबर में हिंदुनि पारां हरेश कुमार, मुकेश कुमार, तीरथ कुमार, रमेश कुमार, रतन कुमार, अनिल कुमार दिवाली वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। हिंदुनि जे रूहानी अॻुवाण मुताबिक़ जॾहिं त श्री रामचंद्र भॻवान रावण खे जंग में हाराए पंहिंजी सोभ करे आयो, इन जी ख़ुशी में ॾिया ॿारे जोत जलाई वेंदी आहे। राम भॻवान जी आमद जे मौक़े ते उन खे भरपूर भेटा पेश कई पई वञे। जीअं त हिन खे हिंदुनि जे मज़हबी ॾींहुं वॾे में वॾो ईद सम्झो वेंदो आहे। तॾहिं खां वठी हर साल इन ॾींहं ते घरनि घटियुनि मंदरनि में ॾिया ॿारे घरनि खे रोशन करे मज़हबी त्योहार वॾे धाम धूम सां मल्हायो पियो वञे। सियारे जी मुंद में बि ॾियारी खां शुरू थींदे ई ऐं हारी ज़मीन ते कणक जी पोख बि शुरू कंदा आहिनि। अक्सर करे कणक नसरी ईंदी आहे। राम असीं ॾाढा ख़ुशि आहियूं। जीअं हर बिरादरी ख़ुशी मल्हाईंदी आहे, असीं हिंदू बिरादरी असीं दिवाली मल्हायूं था। असीं ख़ैबर शहर में मेघाट बिरादरी जेका आहे पंहिंजे धाम धूम सां पंहिंजी ख़ुशी मल्हाए रहिया आहियूं। हनुमान मंदर में पूजा पाठ करे आरती करे पंहिंजे हिसाब सां सुठे नमूने सां ऐं असांजा मुस्लमान भाइर गॾनि ऐं असांखे पूरे पाकिस्तान के हिंदू बिरादरी ऐं मुस्लिम बिरादरीअ खे दिलि सां दिवाली वाधायूं दिलि सां हर तरफ़ मल्हाईंदा आहियूं ऐं ॿिया मुस्लमान भाइर बि असां सां गॾु ख़ुशी मल्हाईंदा आहियूं ऐं हर ॻाल्हि जो असांखे ख़ुशी आहे। पाकिस्तान बरादर असां तमामु ख़ुशी आहे। दिवाली की वाधायूं सभिनी खे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।